ख़बर तमाम सां शेयर कयूं पिया नाज़रीन। हालाणी मां हालाणी जे सहाफ़ियनि जी प्रेस क्लब ते हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस। साकिब सियाल की रिपोर्ट मूजिब प्रेस क्लब हालाणी में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सिंध सहाफ़ी संगत, सिंध के मरकज़ी वाइस चेयरमैन बच्चल हिंगोरो, खैरपुर सहाफ़ी ताज जे सदर गुलाम यासिन चांगे ॿियनि चयो त प्रेस क्लब हालाणी में थियल चोरी जा FIR थियण के बावजूद हालाणी पुलिस जवाबदार गिरफ्तार न करे सघी आहे। उनखां अलावा प्रेस क्लब हालाणी के सहाफ़िन सचानंद बजाज के दुकान की चोरी, सहाफ़ी निसार अहमद अंसारी के घर चोरी थियल में सहाफ़ी अली शेर सुमर के भाव का फुर थियल मोटरसाइकिल रोक रकम, सहाफ़ी गुलाम मुस्तफ़ा मुग़ल के दुकान की छित के लगल खाट जा जवाबदार पुलिस पारां केतराई ॾींहं गुज़रण बावजूद गिरफ्तार न थी करे सघी, जेका पुलिस की नाअहली है। उन्होंने वधीक चयो त हालाणी पुलिस पारां केतराई दफ़ा मोहलत वठण के बावजूद कख भनी बीड़ो नाहे कयो वियो। केतराई माण्हू गिरफ्तार करण के बावजूद खेन ॾिनो पुट छुटे जो जी चमक ॾियण करे खेन आज़ाद कयो पियो वञे। इन मां लॻे रहियो आहे त हालाणी पुलिस प्रेस क्लब हालाणी समेत ॿियनि सहाफ़ियुनि जूं थियल चोरियूं बासरनि जा हथ हुअण करे खेन बचाइण थी चाहे, लेकिन असां हालाणी पुलिस के चेतावनी ॾींदे चऊं था त असां खेन सहाफ़ियुनि जी चोरी थियल खणण न ॾींदासीं ऐं चोरनि के गिरफ्तार कराए लाकअप कराइण ते माठ करे वेहंदासीं बिल्कुल भी न। उन्होंने हालाणी पुलिस के चेतावनी ॾींदे चयो त खेन अञा 5 ॾींहनि की मोहलत बाक़ी है। जेकॾहिं 5 ॾींहनि अंदर सहाफ़ियुनि जो चोरी थियल सामान वापस न थियो त क़ौमी शाहरा आॾो धरणो हुयो वेंदो। ख़बर है नाज़रीन तव्हां सां शेयर कयूं पिया। दड़ो मां दड़ो लघु कब्रिस्तान के प्लाट ते मुबैना कब्ज़े खिलाफ़ कांधड़ा बिरादरी के माण्हुनि एहतजाज किया है। मुख्तियार खोखर की रिपोर्ट मूजिब दड़ो लघु कब्रिस्तान के प्लाट ते कब्ज़े खिलाफ़ कांधड़ा बिरादरी के बिंदरनि में तकरार तेज़। कांधड़ा बिरादरी के एक धुर तरफा एहतजाज किया वियो है, बई धुर तरफा कब्रिस्तान लाइ मखसूस कियल ज़मीन ते कब्ज़ो करे उनमें आबादी पोखण जा इल्ज़ाम। धुरियूं सुभाणे असिस्टेंट कमिश्नर मीरपुर बठोरो वटि तलब। दड़ोला ॻोठ UC कंडरो जे ॻोठ हाजी अब्दुल्ला कांधड़ो में हज़रत दरगाह कुरैशी बादशाह के नाले से मखसूस कियल प्लाट ऐं ज़मीन ते मुबैना कब्ज़े तां कांधड़ा बिरादरी के बिंदरनि अली अकबर कांधड़ो ऐं अवैस कांधड़ो पारां हलंदड़ तकरार तेज़ थी वियो है। अली अकबर कांधड़ो वारी धुर पारां मुमताज़ कांधड़ो, अली अकबर कांधड़ो, वली कांधड़ो, लतीफ़ कांधड़ो, रिजिब परिहाड़, अली बख्श कांधड़ो, बाबू मला, मोहम्मद अयूब कांधड़ो, गुल मोहम्मद कांधड़ो, वली मोहम्मद कांधड़ो ऐं ॿियनि कब्रिस्तान आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे इल्ज़ाम हयो आहे त अवैस कांधड़ो, हाफ़िज़ एजाज सुमरे ऐं ॿिया कब्रिस्तान की ज़मीन ते कब्ज़ो करण चाहिनि था। हुननि चयो त 20 सालनि खां वठी कब्रिस्तान वारी ज़मीन ते गाज़ी अब्बास जो अलम लॻियल आहे, पर कुछ धुरियूं इंतज़ामिया की मदद सां ज़मीन हासिल करण चाहिनि थियूं। हुननि चयो त फौरी तौर ते मामले जो नोटिस वरितो वञे। जॾहिं त ॿिए तरफ़ इल्ज़ाम हेठि आयल धुर जी अवैस कांधड़ो हाफ़िज़ एजाज सुमरो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कब्रिस्तान लाइ मखसूस कियल ज़मीन जी 214-213 वारी एराज़ी ते अली अकबर कांधड़ो, मुमताज़ कांधड़ो ऐं ॿियनि ज़बरदस्ती आबादी पोखे लोढ़ा ॾेई कब्ज़ो करे छॾियो आहे। कब्रिस्तान की ज़मीन ते कब्ज़े उनमें पानी छॾण सबबि क़ब्रनि खे काफ़ी नुक़सानु रसी रहियो आहे। हुननि चयो त असांखे अलम पाक ते को बि एतिराज़ न आहे, पर कब्रिस्तान ते कब्ज़ो करे उन ते आबादी कंहिं सूरत में बर्दाश्त न कंदासीं। ॿी तरफ़ एहलतशी के अलामा वकास मेहदी तकरार हेठि आयल ज़मीन जो मुआइनो कयो। उन मौक़े ते अलामा वकास मेहदी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त अलम पाक जी आड़ में कंहिंखे बि कब्रिस्तान की ज़मीन के लोढ़ा ॾेई उन ते आबादी करण की इजाज़त न ॾिनी वेंदी। हुन वधीक चयो त मामले जे हल लाइ ॿिन्हिनि धुरियुनि सां ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। ख़बर है नाज़रीन तव्हां सां शेयर कयूं पिया। कोटड़ीअ में समाजी तंज़ीम तरफ़ां औरतनि जा कार्ड ठाराइण लाइ नादरा जी गाड़ी घुराए वरिती है। गुलाम मुर्तज़ा नुहानी की रिपोर्ट मूजिब कोटड़ी साइड MC बुल्हाड़ी वार्ड नंबर 7 हारी कैंप में सियासी समाजी अगवान मीडियम आसिया सिकंदर बुगियो की कोशिशनि सां इंटरनेशनल रेस्क्यू कमेटी ऐं इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान के ताउन सां औरतनि जा शिनाख्ती कार्ड ठाहिण लाइ गाड़ी घुराई वई, जंहिंमें 100 खां मथे औरतनि जा शिनाख्ती कार्ड ठाहिया विया। हुन मौक़े ते मैडम आसिया सिकंदर बुगियो जो चवणु हो त आऊं अवामी ख़िदमत ते यकीन रखां थी ऐं हमेशह अवाम की ख़िदमत कंदी रहंदसि ऐं आऊं तमाम वसवरनि की अपील कंदसि त ग़रीब ऐं बेसहारा माण्हुनि की ख़िदमत कनि। ख़बर है नाज़रीन तव्हां सां शेयर कयूं पिया। दड़ो मां दड़ो भरिसां ॻोठ मामू समूह में मामूली ॻाल्हि तां समा ऐं मलाह बिरादरी जी बिंदरनि में झेड़ो थी पियो आहे। मुख्तियार खोखर की रिपोर्ट मूजिब दड़ो के ॻोठ मामू समूह में ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां समा ऐं मलाह बिरादरी जी बिंदरनि में झेड़ो थी पियो, जंहिं नतीजे में लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण करे 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे दड़ो इस्पताल मुंतकिल कियो वियो। ज़ख़्मियुनि में शफ़ी समो, अज़ीज़, ज़फ़र समो ऐं नवाज़ बिरोही ॿुधाया पिया वञनि। ज़रियनि खां मालूम थियो आहे त ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी थींदी पई वञे। ख़बर तव्हां सां शेयर कयूं पिया। दौलतपुर सफ़न मां गुलाम मुस्तफ़ा जुनेजो जी रिपोर्ट मूजिब दौलतपुर सफ़न भरिसां कच्चे में देह सखपुर जे ज़मींदार अब्दुरज़ाक राहो जे कमनि जे फसल खे लॻल बाह जो अञा को बि केस दाख़िल न थी सघियो, जॾहिं त बाह लॻण सबबि 10 एकड़नि खां बि वधीक फसल सड़ी वियो। उन हवाले सां बाह मुतासिर ज़मींदार अब्दुरज़ाक राहो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मूंखे रिंद बिरादरीअ जे 2 माण्हुनि शरीफ़ रिंद, मुबीन रिंद ऐं 2 नामालूम माण्हुनि जे मुंहिंजे कमनि जे फसल खे दुश्मनी तहत बाह ॾिनी आहे। हुन वधीक चयो त कुछ ॾींहं अॻु रिंद बिरादरीअ जे माण्हुनि सां मुंहिंजी हारियुनि जे थोरे मुंहमारी थी हुई, उन करे मुंहिंजे फसल खे साड़ियो वियो आहे।
जॾहिं त 24 कलाक गुज़रण बावजूद मूंसां हिन महिल ताईं को बि इंसाफ़ न आहे थियो। जॾहिं त बाह ॾींदड़ माण्हू घर छॾे फरार थी विया आहिनि। आख़िर में हुन SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं आला अख़्तरनि खे मदद जी अपील कंदे मुतालबो कयो त मुंहिंजे फसल खे बाह ॾींदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे मुंहिंजे नुक़सान जो असालो कयो वञे। ख़बर आहे नाज़रीन तव्हां सां शेयर कयूं पिया शाहपुर जहानिया मां, जिते शाहपुर जहानिया भरिसां रसूल बख्श गचेराए जे मान में आजियाणो ॾिनो वियो आहे। शहज़ाद सोलंकीअ जी रिपोर्ट मूजिबि शाहपुर जहानिया भरिसां क़दीमी ऐं तारीख़ी ॻोठ पुराणो में समाजी तंज़ीम गो अहेड पारां समाजी सुधारक ते मुहक़िक़ अदीब ऐं तालीमी मसीहा इंसान रसूल बख्श गचेराए ॿुघियो जे मान में आजियाणो ऐं मन्नता तक़रीब थी गुज़री। तक़रीब में ज़ुल्फ़कार शाह, मेहरान मला, रज़ा अयूब लांगा, मखदूम मज़हर, प्रोफेसर इफ्तिखार ॿुघियो, साहिल कीरियो, उस्ताद जावेद ॿुघियो, मीरसन ॿुघियो, फैज़ ॿुघियो, मेहरान ॿुघियो, ख़लीक ॿुघियो, नौमान ॿुघियो, फ़हीम ॿुघियो, रिज़वान ॿुघियो, सरफराज़ ॿुघियो, इज़हार ॿुघियो, साफ़ी असद ॿुघियो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। हुन मौक़े ते अॻवाणनि चयो त गचेरो पुराणो क़दीम ऐं तारीख़ी शहर हुजण करे माज़ी में वापार आमदो रफ़्त जो मुख्य ज़रियो हो। गचेरो पुराणो जो कपिड़ो, रंगावती सामान, अनाज, ठिकर जा थांव ऐं भर्त जा ठहियल गज मुख़्तलिफ़ शहरनि में विकिरो लाइ वेंदा हुआ। रसूल बख्श गचेराए जे किताबनि में गचेरो पुराणो जी पसगिरदाई ऐं अंग्रेज़नि जे विढ़ांद खां पोइ थियल तामीर ऐं तरक़ीअ ते घणो लिखियो आहे। गचेरो पुराणो जेतोणीकि नंढड़ो ॻोठु आहे पर तारीख़ी माण्हुनि सां सुञातो वेंदो आहे। ॻोठ में क़दीमी तारीख़ी रवायतूं रखंदड़ आहे। साईं रसूल बख्श जा मुख़्तलिफ़ तारीख़ी पहलू आहिनि, जिन मां तारीख़, अदब, नसर, तहक़ीक़, तनसीफ़ात, मुहक़िक़ ऐं किताबनि सां लॻाव नुमाया आहिनि।